ميرپورساڪرو जे ॻोठ जमूखान خاصخيلي जे रहवासण औरत ते संस मुड़ुस ऐं ॾेर जो तशदद। ॾेर ते मथे जा वार कटे छॾण जो इल्ज़ाम। मीरपुरसाकरो तलके जे ॻोठ जमूखान खासखेली जी रहवासण मसमात संघार संस धीअ कश्मीरा ऐं उनजे भाउ एजाज खासखेली प्रेस क्लब ठटे ते दाहींदे इल्ज़ाम हयो त मसमात कश्मीरा जे मुड़ुस मंज़ूर खासखेली ऐं संस ॾेर पप्पू खासखेली कश्मीरा ते लगातार 2 महीननि ताईं सख़्त तशदद करण बाद इंसानियत जा लीका लताड़ींदे संस धीअ जा वार कटे संस वॾो ज़ुल्म कयो आहे। हुन दाहींदे चयो त मुड़ुस ऐं ॾेर जे रोज़ वारे तशदद खां तंग थी हू पंहिंजे न्याणी खे घर वठी आया, जंहिं ते मंज़ूर खासखेली ऐं हुनजे भाउ पप्पू खासखेली बासर माण्हुनि सां गॾिजी संदन घर ते हमलो करे घर भातियुनि खे मारकुट करे ज़ख़्मी करे छॾियो। हुन चयो त घर ते हमलो करे खेनि तशदद जो शिकार बणाईंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ मीरपुरसाकरो थाणे ते केस पिणु दाख़िल करायो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। जॾहिं जवाबदार सरेआम केस तां हथ खणण लाइ खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध ऐं सिंध जे वॾे वज़ीर समेत 2 वस वारनि खे अपील कंदे चयो त मामले जो नोटिस वठी खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हाजन सोलंकी, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, ठट्टो।